आखिरी ॾहो जहन्नम जे बाहि खां आज़ादीअ जो ॾहो आहे। इन ॾहे में हिकिड़ी राति आहे जंहिंजो नालो लैलतुल क़द्र आहे। इमाम लंबिया साईं जन ते क़ुरान पाक नाज़िल थियो। उन में अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। फरमाईंदा क़ुरान पाक के नाज़िल कयोसीं, उन जी हिफ़ाज़त भी असां कंदासीं। क़ुरान पाक में भी जाते आहे त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। 1000 महीनन जे रातन खां इन रमज़ान जी हिकड़ी रात भागन वारी आहे, वधीक आहे 1000 महीना। मुख़्तलिफ़ रिवायतूं, हिकिड़ी रिवायत में अचे थो इमाम लंबिया साईं जन अॻियनि उम्मतुनि जो हवालो पंहिंजे साहबा खे ॿुधायो, उन्हनि जो उमिरनि जा अहवाल ॿुधायूं त उन्हनि जी उमिरि केतिरी। किन जी ॿुधो अथव त हज़रत नूह अलैहिस्सलाम 999 साल त छड़ो तबलीग कई, हूअं ईंदो आहे शायदि अञा बि 1200-1300 साल, अञा एॾी उमिरि वॾी। पोइ साहब अर्ज़ु कयो साईं जन खे त मुंहिंजा साईं जिन जूं एॾियूं उमिरियूं वॾियूं हूं त ज़ाहिर आहे त उन्हनि इबादतूं बि वॾियूं कयूं हूंदियूं, अलाह वटि उन्हनि जो मक़ाम वॾो हूंदो, इबादत वॾी। थोरो साहब त इहा ॻाल्हि थी परेशानीअ वारी, त चइबो त असां खां उहे फज़ीलत में मथे वेंदा जिन जी इबादत घणी हूंदी। अल्लाह तबारक व तआला मुस्तफ़ा जे उम्मत ॾे मुस्तफ़ा ते क़ुरान नाज़िल फरमायो, उम्मत खे दिलदारी ॾिनी। अल्लाह ताला फरमायो त महबूब तोखे हिकिड़ी राति ॾिनी अथमि, उन हिकिड़ीअ राति जो बि मक़ाम 1000 महीननि जे रातिनि खां वधीक आहे। उहा हाणे अचे पई। रिवायत जे अंदरि ईंदो आहे साईं जन फरमायो त उहा रमज़ान जे पोएं ॾहे में आहे। ॿी रिवायत में ईंदो आहे त उहा 21 में आहे, पोइ या 21 आहे या 23 आहे या 25 आहे या 27 आहे या 29 आहे। पर बुज़ुर्गान दीन जो मामूल रहियो, उन कोशिशि कई त जा इहा राति नसीब थिए। जंहिंखे इहा राति नसीब थी वई अॼु जी वियो। पोइ किन बुज़ुर्गनि जी राह इहा आहे त उहा अल्लाह तबारक व तआला असांखे राति ॾेखारी त उहा 27 जी राति हुई। किन बुज़ुर्गनि ईअं लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला पूरी काइनात में उन राति खे मटाए सटाए थो। कंहिं जाइ ते 27 आहे त कंहिं जाइ ते 29 आहे, कंहिं जाइ ते 25 आहे। अलाह जी कुदरत आहे, अल्लाह जी मर्ज़ी आहे जीअं करे। बहरहाल बुज़ुर्गान दीन 27 जी राति खे तरजीह ॾिनी आहे। उहा राति पोयां अचे पई थी। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला शल इन राति सां निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॿियो कुझु बि न कयो, कुझु बि न कयो, कुझु बि न कयो। वुज़ू करे मस्जिद में अची करे इन राति में छड़ा नफ़िल पिया पढ़ो, तिलावत क़ुरान पाक जी कयो, अल्लाह खां दुआ पिया घुरो। जहिड़ी ज़बान में अचेव, जहिड़ी दुआ अचेव, ग़लति न हुजे, जाइज़ दुआ हुजे, इहा दुआ इहा इबादत 1000 महीननि जे रातिनि को हिकिड़ी राति जी वधीक आहे। 1000 महीना वॾी ॻाल्हि आहे। अल्लाह को दुआ आहे त अल्लाह ताला छल नसीब फरमाए। बिरादर मोहतरम भाऊ शाहनवाज साहब या भाऊ अब्दुल समद साहब, उन्हनि जो ही प्रोग्राम अॼु इफ्तारी बि थी ऐं ही बि प्रोग्राम उन्हनि जे हवाले सां थिए थो। भाऊ दौलत खान साहब आहे। असल ॻाल्हि इहा आहे यार, सच अथव हिन रमज़ान अहिड़ी बरकत वारी शइ आहे न, बसि अल्लाह ताला कंहिं माण्हूअ खे न ॾिसंदो आहे, क़ौम खे न ॾिसंदो आहे, सूरत सीरत खे न ॾिसंदो आहे, जंहिंखे नसीब थिए। के बदबख़्त ॾाढ़नि वारा बि रमज़ान जा रोज़ा कोन था रखनि, के चङा भला सेहतमंद बि नथा रखनि, के बीमार बि रमज़ान जो रोज़ो नथा छॾनि, बीमार बि रमज़ान जो रोज़ो नथा छॾनि। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी जे माल में, इज़त में, औलाद में बरकत फरमाए। जंहिं ॻोठ जी मस्जिद आबाद आहे, इहो ॻोठ आबाद आहे। मां भाऊ जन खे मुबारकबाद चवां थो, ॾाढी सुहिणी मस्जिद बि पंहिंजे ॻोठ जे हवाले सां। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला हिन मस्जिद खां वॾो नफ़ो नसीब फरमाए। हे मस्जिदियूं मामूली शइ न आहिनि। रिवाज जे अंदरि ईंदो आहे त ज़मीन जे तख़्ते ते जेके मस्जिदियूं आहिनि, मां कंहिं किताब में पढ़ियो, कंहिं आलिम सुवारे खां बि ॿुधो त 500 साल, घणा चयमि, घणा 500 साल ज़मीन जा टुकड़ा टुकड़ा अल्लाह खे अर्ज़ कंदा आहिनि त रब असां ते मस्जिद बणाए। 500 साल खां पोइ कंहिं ज़मीन जो टुकड़े जी दुआ क़बूल पवंदी, अल्लाह ताला उन जा ते मस्जिद बणाईंदो। ऐं मस्जिद छा आहे? अल्लाह जे रसूल फरमायो चए अल्लाह खे राज़ी करण जे लाइ मस्जिद बणाई। माण्हुनि सां न त असां हुननि जो असांजी मस्जिद भली ॿियनि खां असां मारे वञूं जी ॿियनि खे न। जंहिं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ ज़मीन ते मस्जिद बणाई, ॿिया लफ़्ज़ नबी से फरमाया त बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नत, अल्लाह उन जो घर जन्नत में थो बणाए। हुन ज़मीन ते बणाई, अल्लाह हुन जो घर जन्नत में थो बणाए।
उहा कखाई हुजे तॾहिं बि जन्नत में घर ठही वेंदो, उहा सीमेंट सां हुजे तॾहिं बि जन्नत में घर ठही वेंदो, छो त इहा मस्जिद अलाह खे राज़ी करण जे लाइ आहे। ॿी क़ुर पाक में अलाह साईं फरमायो त अनल मसाजिद लिल्लाह फला तदउ मा अल्लाह अहदा, मस्जिदूं अलाह जूं आहिनि, तंहिंजे करे अलाह सां गॾु ॿिए कंहिंखे शरीक न बणायो, बसि मां अलाह जी इबादत मस्जिदनि में। मूंखे ॾाढी ख़ुशी थी, नंढड़ी मस्जिद, सुहिणी मस्जिद, ॻोठ जे हवाले सां मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला हिन ॻोठ खे, हिन मस्जिद खे ता क़यामत क़ाइम ऐं दाइम रहाए। अलाह ताला हिन ॻोठ वारनि खे बि दीन इस्लाम सां वाबस्तगी नसीब फरमाए। शुरूआत कयां थो रब करीम जे बाजारे नाले सां। बोल आहिनि त दुनिया में हर इबादत अल्लाह लाइ कबी आहे, ॾेखाव न त माण्हू ॾिसनि त वाह वाह, न अल्लाह ख़ातिर। तॾहिं बुज़ुर्गनि चयो आहे त ख़ैर ख़ैरात करणी हुजेव त हिकिड़े हथ सां ॾियो, अहिड़े नमूने सां ॾियो जो ॿिए हथ खे ख़बर न पवे, माना अहिड़े नमूने सां ईअं लिकाए। मां हाणे मां सम्झा हफ़्तो थियो आहे जो हरमैन शरीफ़ खां मोटियो आहियां, मक्का मदीनतुल मुनव्वरा खां। उते बि ईअं माण्हू ईअं हलंदे, माना ईअं हलंदे जो गॾु माण्हू रश घणी, माना हलंदे ईअं ईअं थोरो करे ईअं ॾेई छॾींदा, जे कंहिंखे ख़बर बि न पए, हेॾो वारे खे बि ख़बर न पए त माना ख़ैर ख़ैरात उहे वीचारा ईअं करनि पिया, ग़रीबनि माण्हुनि खे हीअं हलंदे हलंदे हीअं हथड़े सां ईअं ॾेई वञनि, जे ॿिए खे ख़बर न पए। हुकुम इहो आहे त अलाह जे नाले ते ख़ैरात कयो, ॾेखाव न हुजे मुराद, पोइ इहा अलाह खे वणंदी आहे। छो त ॾेखाव जे लाइ ईअं चवंदो त हाणे त मूं वटि पैसा रखो था, उथी करे को 500 जो नोट रखंदो त सभई माण्हू चवनि त वाह वाह भले 500 रखिया। हिकिड़ो इहो आहे ॾेखाव, त माना थोरी लय थी पवे। ॿियो वरी इहा आहे ॾेखाव, इन जी अलाह खे परवाह कोन्हे, इन जो अजुर अलाह वटि कोन्हे। ॿियो आहे त मां ख़ैर जो कमु कयां थो, ॾेखारियां त जीअं ॿियनि खे बि थोरी रीस थिए, पोइ भले ज़ाहिर करे। माना कीअं, उथी बीह रहियो दादा हिन मस्जिद में हिन शइ जी ज़रूरत आई आहे, मां वठी थो ॾियां, मूं भला पंहिंजे मुंहं सां वठी अचे ॾेई वञा, कंहिंखे ख़बर न पई आहे। पर हाणे चए थो त न, मां सभिनी जे मुंहं ते चई दादा हिन मस्जिद जी फरासी मां थो वठी ॾियां, मस्जिद में क़ुर पाक हेतिरा मां थो वठी ॾियां, मस्जिद जे लाइ दरियूं दर मां थो हणायां, ईअं उथी करे चई, ॾाढियां करे चई। उहो छाजे करे? उहो इन जे करे चई त माना ॿियनि खे बि रेस अचे त इहो ॾेखाव न आहे, इहा तरग़ीब आहे। तंहिंजे करे कॾहिं कॾहिं ॾेखाव बि माना इन तरग़ीब सां भलो थी पवंदो आहे। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला असांखे ॾेखाव वारे मर्ज़ खां बचाए, जेको कमु हुजे उहो अलाह जे ख़ातिर हुजे। बोल शेर जा मुंहिंजा इहे आहिनि त दुनिया में हर इबादत अल्लाह लाइ कबी आहे, दुनिया में हर इबादत अल्लाह लाइ कबी आहे। तंहिंजे करे तवजो, मोहब्बत भी अल्लाह जे ख़ातिर, दुश्मनी भी अल्लाह जे ख़ातिर। शुरूआत इन शेर सां कयां थो, थोरो तवजो। दुनिया में हर इबादत अल्लाह लाइ कबी आहे, दुनिया में हर इबादत अल्लाह लाइ कबी आहे, निवड़ी सिर्फ नियाबत अल्लाह लाइ कबी आहे, दुनिया में हर इबादत अल्लाह लाइ कबी आहे, दुनिया में हर इबादत अल्लाह लाइ कबी आहे, निवड़ी सिर्फ नियाबत अल्लाह लाइ कबी आहे, दुनिया में हर इबादत अल्लाह लाइ कबी आहे। हर प्यार भी खुदा लाइ, हर यार भी खुदा लाइ, हर प्यार भी खुदा लाइ, हर यार भी खुदा लाइ, अहिड़ीअ तरह अदावत अल्लाह लाइ कबी आहे, अहिड़ीअ तरह अदावत अल्लाह लाइ कबी आहे, निवड़ी सिर्फ नियाबत अल्लाह लाइ कबी आहे, दुनिया में हर इबादत अल्लाह लाइ कबी आहे। केॾा मिलनि भली दुख पकड़े सब्र जो रस्तो, केॾा मिलनि भली दुख पकड़े सब्र जो रस्तो, ईमान जी हिफ़ाज़त अल्लाह लाइ कबी आहे, ईमान जी हिफ़ाज़त अल्लाह लाइ कबी आहे, निवड़ी सिर्फ नियाबत अल्लाह लाइ कबी आहे, दुनिया में हर इबादत अल्लाह लाइ कबी आहे। देखा में छा आहे,
देखा उहती रहंदो देखा में चाहे देखा उहती रहंदो इखलास सां सखावत अल्लाह ले कबिया इखलास सां सखावत अल्लाह ले कबिया निवड़ी सिर्फ नियाबत निवड़ी सिर्फ नियाबत अल्लाह ले कबिया दुनिया में हर इबादत अल्लाह ले कबिया जालिम जे जुल्म आडो ललकार बणी जी हक जी जालिम जे जुल्म आडो ललकार बणी जी हक जी मजलूम जी हिमायत अल्लाह ले कबिया मजलूम जी हिमायत अल्लाह ले कबिया निवड़ी सिर्फ नियाबत निवड़ी सिर्फ नियाबत अल्लाह ने कबिया दुनिया में हर इबादत अल्लाह ने कबिया विक विक संभाल खणजे दुनिया थे भल मुखालिफ विक विक संभाल खणजे दुनिया थे भल मुखालिफ बेदीन सा बगावत अल्लाह ले कबिया बेदीन सा बगावत अल्लाह ले कबिया निवड़ी सिर्फ नियाबत अल्लाह ले कबिया दुनिया में हर इबादत अल्लाह ले कबिया मोहसिन तू शेर लिख भल पर याद ही बेरख जा मोहसिन तू शेर लिख भल पर याद ही बेरख जा हर शेर जी किताबत अल्लाह ले कबिया हर शेर जी किताबत अल्लाह ले कबिया निवड़ी सिर्फ नियाबत निवड़ी सिर्फ नियाबत अल्लाह ले कबिया दुनिया में हर इबादत अल्लाह ले कबिया।